मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं क़बरुनि ते चादरूं चढ़ाइण कीअं आई? बाज़ माण्हू क़बरुनि ते क़ुरानी आयत जूं चादरूं चाढ़ींदा आहिनि। साईं हे बिल्कुलु ग़लति अमल आहे। हाणे साईं तकड़ में साईं कीअं ग़लति आहे? साईं हे क़ुर लिखियलु आहे, हे क़ुर जूं आयतूं लिखियलु आहिनि, छा थियो आहे? ॾींहों ॾींहुं अजीबो ग़रीब ॻाल्हि कयो था। हे क़ुर जी आयतूं जेको वञो था न चादरूं रखो था क़बर ते, तव्हांखे ख़बर आहे तव्हां जॾहिं घर था पहुचो पोइ हिन जी छा हालत थिए थी? तव्हांखे ख़बर आहे? मुंहिंजे मथां मिंट लेवल लॻी वियो। साईं ॻाल्हि आहे छा थियो आहे? गर्मी साईं खे जेको मथे हिन टाइम फिराए रखियो अथई। हे ॿार जुमे खां बाद में मुंहिंजे मथां ॻाल्हियूं मां चवंदो मूंखे टेंशन थींदो ई न आहे। अगरि मां कंहिंजी ॻाल्हियुनि खां लड़ायां न त अहिड़ियूं ॻाल्हियूं मिंबर ते मां न कयां। मूंखे कंहिं बि जमायती जी कंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि जो जेको आहे न फ़र्क़ु मूंखे न आहे पहुचंदो। हाणे एतिरा साईं क़ुर जी आयत खां साईं रोकियो था। जॾहिं मैयत खे दफ़न करे या कलमे वारी चादर जेको तव्हां मथां रखींदा आहियो न, तव्हां घर पहुचंदा आहियो न, पोयां इन क़बर जे मथां इन क़ुर जी आयत जे मथां कुता बीहंदा आहिनि, ॿिला जेको इन जे मथां बीहंदा आहिनि, जानवर मथां बीहंदा आहिनि। अलाह माफ़ करे बाज़ औक़ात उते पलीती बि किरंदी आहे। इहो कॾहिं नोट कयो अथव? मज़लूम पेशमाम जो पोयां तकड़ में फतो आहे। हे साईं कहिड़ी ॻाल्हि कई? अचो हिन ॻाल्हि ते हाणे कोई तव्हांजा ॾाढो क़ुर शरीफ़ खे हेठि कराए छॾींदवसि? तोई न। ऐं इन कलमे जी चादरुनि खे जेकी तोई क़ब्रस्तान ते थिए थी न, उहो अलाह जे इल्म में आहे। त हे बिल्कुलु सबूत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां बि न आहे। अलाह जे नबी ईअं वञी करे साहबा खे हुकुम ॾिनो, साहबा दफ़न करे अचो। साहबा दफ़न कराया, क़बर जे मथां का शइ बि न रखी वई। हे गुल जेके रखनि था न, सबूत बिल्कुलु इन जो बि आहे न, बिल्कुलु इन जो बि सबूत न आहे। अंगरबत्ती जेको हणंदो न, बिल्कुलु इन जो सबूत आहे ई न। हे चादरूं जेको मथे कलमे वारो चढ़ियो था न, बिल्कुलु इन शइ जो सबूत आहे ई न, बिल्कुलु इन शइ जो सबूत आहे ई न। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां बिल्कुलु इन शइ जो सबूत नथो मिले। ऐं इन करे तव्हांखे ॿुधाईंदो, इन शयुनि खां जेको आहे इहे हालात सभिनी सां पेश ईंदा आहिनि। कंहिंजो पीउ थो मरी वञे, कंहिंजी माउ थी मरी वञे, इहे सभु हालात पेश ईंदा आहिनि। इन्हनि शयुनि में, इन्हनि मौक़नि ते इन ख़ुराफ़ात अमल खां बचो। कहिड़ा कहिड़ा बचंदा हथ मथे करे मां ॾिसां। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।